सिटी न्यूज़। शिकारपुर गोठ हाजी कादर बख्श लोअर जे प्राइमरी स्कूल ते गोठ मां चूंडियल काउंसलर बा असर कब्जा माफ़िया सां मिली स्कूल ते कब्ज़ो करे वरितो। स्कूल ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतजाज कब्ज़ो ख़त्म कराइण जो मुतालबो। गोठ हाजी अब्दुल कादिर बख्श लोअर जे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालत जो शिकार थी वई। गोठ जे केतिरनि ई मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िले इंतज़ामिया तोड़े तालीम खाते जे अमलदारनि नोटिस न वरितो। स्कूल ते बाअसरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि मोहम्मद रफ़ीक लोहर, हुबदार अली लोहर, रज़ा मोहम्मद सुमरो ऐं अलादीन लोहर मीडिया आॾो धाईंदे इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त ॻोठ हाजी कादिर बख्श लोहर जे प्राइमरी स्कूल ते ॻोठ मां चूंडियल काउंसलर शाहनवाज़ लोहर कुझु बाअसर कब्ज़ा माफ़िया अली दोस्त लोहर ऐं लाल बख्श लोहर सां मिली भगत करे स्कूल ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। स्कूल 1990 ईस्वी में तामीर थियो। स्कूल जी बिल्डिंग हाणे सफ़ा ज़बून न थी वई आहे। तालीम खाते जे अमलदारनि खे लिखत में स्कूल जी बिल्डिंग बाबति शिकायत कई आहे, पर कुझु बि नथो थिए। स्कूल बंदि हुजण सबबि असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। स्कूल में मुक़ररु उस्ताद घर वेठे पगारूं खणनि पिया। ॻोठ में 100 खां वधीक ॿार आहिनि। स्कूल ते कब्ज़े बाबति शिकायतूं करण ते असां मथां नमिरिजी पिया आहिनि। असां मथां कूड़ा केस करे हिरासान पिया कनि। कुछ टाइम अॻु असां ते हमिलो कराए असांखे ज़ख़्मी पिणु कयो वियो हो। असां स्कूल ते कब्ज़े बाबति बार बार DC शिकारपुर समेत आला अख़्तियारनि खे लिखत में शिकायतूं कयूं आहिनि। असां स्कूल ते कब्ज़े बाबति बार बार DC शिकारपुर समेत आला अख़्तियारनि खे लिखत में शिकायतूं कयूं आहिनि, पर उन्हनि ते हिन महिल ताईं को बि अमल न थी सघियो आहे। बहितर कब्ज़ा माफ़िया असांखे मोतमाद धमकियूं ॾेई ख़ामोश रहण लाइ धमकाइनि पिया। खुदारा असां सां आला अख़्तियारिन वज़ीर आला सिंध तालीम जे वज़ीर खां घुर कयूं था त कब्ज़े माफ़िया ख़िलाफ़ नोटिस वठी स्कूल तां कब्ज़ो ख़त्म कराए वञी ऐं स्कूल तामीर कराए ॾिनो वञे त जीअं असांजा मासूम ॿार तालीम पिराए सघनि। होॾां राब्ते करण ते स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद यूसुफ लगारी ॿुधायो त स्कूल जी बिल्डिंग ज़बून थी वई आहे, जंहिं सबबि स्कूल में वेही नथा सघूं। स्कूल फ़िलहाल TRC सेंटर ते शिफ्ट कयो आहे। स्कूल जी तामीर लाइ पंहिंजे ऑफिस खे लिखत में ॾिनो आहे। स्कूल जी बिल्डिंग जी मूंखे का ॼाण नाहे। रिपोर्ट मंज़ूर अहमद जोणे जो सिटी न्यूज़ शिकारपुर।